बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मौजूद दोस्त ऐं साम्हूं बि सभु मुंहिंजा प्यारा दोस्त, सभिनी खे अस्सलाम वालेकुम मौजूद। मुबारकबाद ॾींदुसि पहिरियां त अब्दुल वहाब सुमरे खे। सदाईं हर प्रोग्राम हुनखे एप्रिशिएट कंदो आहियां त जेको सचल ॻोठ में उन ही मेलो मचायो आहे, ही रौनकूं मचायूं आहिनि ऐं तमामु घणो इज़त एतिराम मोहबत लाइक़ु आहे जो अॼु असांखे तव्हां गॾियो आहे। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु सां अॼु रिहाइण जे हवाले सां हिन मूंखे ॿुधायो। ज़ाहिर आहे खोड़ सारा ज़िंदगीअ जा कमकार थियनि था त मूं पहिरियां त मूंखे अॼु लाड़काणे वञिणो हुयो। हक़ीक़त इहा ई आहे त जॾहिं मूं वहाब खे बि कोन चयो, पर जॾहिं तबस्सुम साहिब जो नालो आयो त मूं चयो मां पंहिंजो प्रोग्राम कैंसिल थो कयां, सुभाणे वेंदुसि। अॼु ज़रूरु माना इन शिरकत कबी इन महफ़िल में। तो तबस्सुम साहिब सां जीअं दोस्तनि ॿुधायो, अदबी हवाले सां असांजो सियासत सां तालुक़ु रहियो आहे, आहियूं सियासत कयूं पिया। इन करे अदबी हल्के सां लॾे सां उथणु वेहणु घुमणु फिरणु, जीअं दोस्तनि किसा ॿुधाया, इहे असांजा न आहिनि रहिया। उहे दोस्तनि उन्हनि ॿुधाया, पर हिकिड़ो रूहानी हिकिड़ो रिश्तो थिए थो, हिकिड़ो सिंध जे हवाले सां, हिकिड़ो वतन जे हवाले सां, मोहबत जे हवाले सां, हिकिड़ो अब्दुल गफ़ार तबस्सुम सां हिकिड़ो तअल्लुक़ु मुंहिंजो जुड़ियो आहे। आउं सम्झां थो मुंहिंजो तअल्लुक़ु बचपन जो तअल्लुक़ु आहे। बचपन जो तअल्लुक़ु उहा उमिरि, उन उमिरि में जॾहिं मंज़ूर सखियाणी जे आवाज़ में नेट न हूंदी, जॾहिं मंज़ूर सखियाणी जे आवाज़ में तबस्सुम साहिब जी शाइरी ॿुधंदा हुआसीं कलाम जी सूरत में, त उहो इश्क सभु जागी पवंदा जेके अॼु हिन उमिरि में डॉक्टर साहिब खे जागनि पिया। सो हक़ीक़त इहा आहे त उहो वक़्तु, उहो दौरु जेको हुयो, ऐं ईअं ई उन उमिरि ॿुधोसीं कयोसीं। तमन्ना हूंदी आहे, हिकु ख़्वाहिश हूंदी आहे त हिन वॾे माण्हू सां मिलिजे बि कजे। तमामु घणे अरसे खां पोइ इहे शाइरियूं ॿुधियूंसीं। हुन शाइरी में तसवर, इश्क जा, मोहबत जा, सिंध जा, प्यार वतन सभु शयूं समायल हुयूं। ऐं अॼु जेको असीं हिते बीठा आहियूं, आउं सम्झां थो त तमामु ॿियनि घणनि सियासी उस्तादनि शाइरनि सां गॾोगॾु उन में अब्दुल गफ़ार तबस्सुम जी मोहबत वारी शाइरी जेका ॿुधी, जेका कननि में दिमाग़ में विहारी, अॼु उनजो सबबु आहे जो अॼु असीं हिते बीह करे सियासत कयूं था, जदोजहद कयूं। इहो मां उन सां माना इहो क्रेडिट ॾियां थो अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खां। इंतिहाई नफ़ीस माण्हू, जहिड़ो तबियत में मिज़ाज में पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी साईं सां डिफेंस में थी, जेका मूं रिकॉल कयो त तमामु हिकिड़ो एतिराम मोहबत ॾियण वारो, प्यारु ॾियण वारो नफ़ीस माण्हू, ऐं तमामु हुन सां कचहरी थी। संदसि जे पुटु ख़लील जिब्रान सां बि तालुक़ु दोस्ती वारो आहे। ऐं अञा बि असांजी मुलाक़ात मुंहिंजी जेका थी तबस्सुम साहिब सां 2017 में, मुंहिंजो बि अमेरिका वञणु थियो। तबस्सुम साहिब जी नियाणी जी शादी हुई, तबस्सुम साहिबु उते आयो, उते असांजी मुलाक़ात कचहरी थी ऐं तमामु घणी सुठी कचहरी। ऐं मूं उते संद जी नियाणी डॉक्टर बुलो दोस्त असांजो, उते बि मूं हिकिड़ी माना रवायत कनि दोस्तनि जो, तव्हां भई हिते पाण महिमान आहियो, तव्हां हिते कीअं था दावत रखो। मुंहिंजो न ही असांजूं रवायतूं इन मोहबत में नहीं। ज़ाहिर तबस्सुम साहिबु सिंध जो वॾो नालो आहे, ऐं हिकिड़ो माना ख़ुशी थी मूंखे महसूसु थिए त उते मूं दावत रखी, कचहरी कईसीं। त हिकिड़ो रिश्तो थिए थो मोहबत जो, त न सिर्फ़ु तबस्सुम साहिबु पाण नफ़ीस माण्हू आहिनि, पर आउं सम्झां थो उनजी जेका शाइरी आहे, जेका उन शाइरी पंहिंजे वतन जे लाइ कई आहे, सिंध जे लाइ कई आहे, सिंध खे तमामु वॾो तोहफ़ो आहे कुदरत तरफ़ों तबस्सुम साहिबु। आउं संदसि जी सुठी सिहत ऐं वॾी जुमात जे लाइ दुआ गो आहियां त रब साईं उनखे अञा बि सुठी सिहत ॾिए, त सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ लिखंदो रहे। जीअं दोस्तनि चयो, सलमान बि चयो भई जॾहिं खां असां शौर मिलियो आहे त उन वक़्त खां सिंध जा ॾुख सूर असीं ॾिसूं पिया त आहिनि, ऐं अञा ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। सो साईं खे हिकु गुज़ारिश आहे, अर्ज़ु आहे त जेको बि हुनखे टाइम मिले थो, उहो सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ, हिन वतन जे लाइ, हिन ॾुखनि दर्दनि जे लाइ पंहिंजी शाइरी में समोए। तमामु घणी ॻाल्हि जेका हूंदी आहे, उहो शाइर ॿिनि लाइनुनि में, ॿिनि लफ़्ज़नि में, उहा हुनजी समोइजी वेंदी आहे।
हिकिड़ो दौरु हूंदो हुयो ऐं दुनिया जे अंदरि जेके इनकलाब आया उहे इनकलाब में अवाम में माण्हुनि में कारकुननि में जज़्बो जेको पैदा कबो उहो शाइरी जे वसीले ई उहो हूंदो हो। शाइरी अहिड़ो हिकिड़ी शइ आहे जेका माण्हुनि में हिकिड़ो जज़्बो जोश पैदा करे थी। जॾहिं उहो माण्हू शाइरी ॿुधे थो त उन में उहो जोश जज़्बो उहो वतन सां मोहबत उहा थिए थी। साईं मां तमामु घणियूं उमेदूं आहिनि ऐं अञा बि साईं सिंध लाइ लिखंदो, सिंधी माण्हुनि जे लाइ लिखंदो। ऐं साईं ॿाहिरि बि हुयो त बि उते आउं ॾिसां पियो त अञा तमामु घणो लिखे पियो, छो जो उते टाइम घणो थो मिले। हिते रोज़ जूं कचहरियूं दावतूं ॿियो टियों, उते टाइम ई टाइम आहे, छो जो उते पंहिंजा माण्हू घटि आहिनि। इन करे साईं उते बि तमामु घणो लिखियो आहे। ऐं साईं मां इहा ई शइ आहे त साईं वरी बि जेतिरो टाइम साईं हिते आहे वरी मई में साईं चए थो अञा वेंदुसि त साईं मां इहा उमेद साईं सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे यादि कंदो, उन्हनि जे लाइ लिखंदो, उन लाइ जदोजहद को हक़ मौजूदु सघंदो।